सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नी तारिकुन फीकुम मुस्तक़लैन मा इन तमस्सकतुम बिहिमा लन तदिल्लू बअद। मुख्तलिफ किताबन में मुख्तलिफ अल्फाज मुबारक जिक्र चलाएं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ मुजा उम्मतियो, मां तवां में बगरियूं वॾियूं शयूं छॾे थो वञा, जेस ताईं उन्हनि में चंबड़ी रहंदो कॾहिं गुमराह कोन थींदो। हबीब करीम फरमायो त अहदुहुमा अअज़मु मिनल आखर, उन्हनि मां हिकिड़ी ॿीअ खां वधीक अज़मत वारी आहे। किताबुल्लाह हब्लुम ममदूदुम मिनस समाई इलल अर्द। मदीने वाले साईं फरमायो त हिकिड़ी शइ आहे अल्लाह जो किताब, कुरान करीम। खुदा को भलो करे उन्हनि जो जेके चवनि था त अॼु ताईं हिन उम्मत खे असली किताब कोन मिलियो। तौबह चओ, वही 1400-1500 साल उम्मत बुज़ुर्ग ईअं पई हले। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अची करे 23 सालन में जेको पैगाम पहुचायो, जेको रब करीम जो फरमान किताबुल्लाह जी सूरत में ॾिनो उम्मत खे, जॾहिं महबूब विसाल फरमायो, लिखत में इहो कुरान करीम भी मौजूद हुयो त हज़ारे सहाबी सगोरा कुरान जा हाफ़िज़ भी मदीने वारो छॾे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। उहे भुलियल आहिनि जेके चवनि था, खुले ॿुधाए छॾियांव त ज़ाकिर जेके गुमराह कनि था उम्मत खे, बचिजो इन्हनि खां। इहे हिन दीन जा धाड़ेला आहिनि जेके उम्मत खे गुमराह करे ग़लत ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त अॼु ताईं उम्मत खे को असली किताब हो क़ुरान मिलियो ई कोन्हे को। खुदा थो ॼाणे त ही क़ुरान करीम जेको असां वटि मौजूद आहे, अॼु दुनिया इन जे लफ़्ज़ लफ़्ज़ ते साइंसी तहक़ीक़ करे इहो साबित करे रही आहे त क़ुरान करीम जो हरफ हरफ अल्लाह करीम वटां आयल। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। ऐं जेसि ताईं इहो किताब आहे, दुनिया बाक़ी रहंदी। इहा हिफ़ाज़त जी ज़मानत आहे। हाजी साहिब फरमायो, क़यामत कॾहिं न थींदी जेसी क़ुरान हूंदो, रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो। अल्हम्दुलिल्लाह हिते बि ये मदरसो कायम आहे। हिकिड़े बचड़े कुरान करीम पढ़ियो। अॼु तव्हां सभिनी जे साम्हूं आलिमन जे हथां उन जे सिर ते नूरानी ताज सजायो। सुभान अल्लाह जो ज़ोर खे ज़ोर सां। उन जे अमड़ खे अब्बे खे मुबारकूं हुजनि। मुफर्रिद अॻिते निकिरी विया। तव्हां छा पिया कयो ए दुनिया वारो? कुझु बाना अल्लाह जा अॻिते निकिरी विया आहिनि। अवां अञा गहरी निंड सुता पिया आहियो। इएं थकावट में सुस्तीअ में वेठा आहियो। खोड़ सारा अल्लाह जा बाना अॻिते निकिरी विया। मनिल मुफर्रिदून या रसूल अल्लाह, ऐ अल्लाह जा हबीब करीम, ए मुफर्रिद केर आहिनि जेके अॻिते निकिरी विया से केर आहिनि? हबीब करीम फरमायो, अज़्ज़ाकिरून अल्लाह कसीरा। सुभान अल्लाह। ये उहे आहिनि जेके अल्लाह जो ज़िक्र घणो कंदा आहिनि। जेके अल्लाह जो ज़िक्र घणो था कनि, उहे अॻिते निकिरी विया।
हज़रत रोज़े वारे जा फ़क़ीरो तव्हांखे मुबारक हुजनि अहिड़ियूं महफ़िलूं बि क़ाइम थियनि थियूं कलाक वेठा आहियो 2 कलाक 3 कलाक वेठा आहियो ख़ुदा जो कसम आहे इहा रोज़े धणीअ जी जमायत में चङी ॻाल्हि आहे जो अहिड़ियुनि महफ़िलुनि में बि अल्लाह हुन जे महबूब जो ज़िक्र कंदा आहिनि ऐं इहा फ़ख्र जी ज़रूरत कान्हे का पर हिकिड़ी हक़ीक़त आहे जेका अव्हां जे साम्हूं रखां थो त अल्हम्दुलिल्लाह रोज़े धणीअ जी जमायत में दीन सिखण जी अहिड़ी कोशिश जमायत कंदी रहंदी आहे सुभान अल्लाह हा भले सर्वे करे ॾिसो अहिड़ा प्रोग्राम वध में वध जमायत कंदी आहे सम्झो पिया हबीब जा प्यारा उम्मती वरी दरगाह मुबारक ते वञण थे थो को ईद जो मौक़ो आहे उते बि जमायत इहे ई आलिमनि खां वाइज़ नसीहत ॻाल्हियूं ॿुधे